अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼोको मौज़ू आहे रोज़े जे मुतालिक़। रमज़ान मथां अची चुको आहे त उन जे मुतालिक़ असां दोस्तनि खे पैगाम ऐं सम्झाणी मसइला कुझु ॿुधायूं था। जेके शयूं रोज़े खे नथियूं भञनि उन्हनि जो बयानु। पहिरीं ॻाल्हि किताब जो दलील, किताब जो हवालो इरशादुल फ़िक़्ह है, जंहिंजो मुसनिफ़ साहिब मखदूम साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी। पहिरीं मसइलो इहो ई थो बयानु करियां त वेसर सबबु खाधाई पीताई त रोज़ो न भॼंदो। वेसर सबबु खाधाई पीताई त रोज़ो न भॼंदो। इन ॻाल्हि जो दलील आम कुतुब में मौजूदु आहे। रोज़ेदार खे ॾिठाई जो वेसर सबबु खाई पी रहियो आहे, उन सूरत में ॾिसबो जेकॾहिं उहो ज़ईफ़ आहे त उनखे जल्द यादि न ॾियारे, जेकॾहिं ताक़तवर आहे त उनखे जल्द यादि ॾियारे। जेकॾहिं ज़ईफ़ आहे त उनखे जल्दी यादि न ॾियारे, ऐं जेकॾहिं ताक़त वारो आहे त उनखे जल्दी यादि ॾियारे त तव्हां वेसर सबबु खाई रहिया आहियो। मसइलो जेकॾहिं जवान खे जल्द न ॿुधाई त न ॿुधाईंदड़ मकरूह तहरीमी जो मुर्तकब थींदो। मसइलो रोज़े में तड़ पइजी वियो त रोज़ो न भॼंदो। आम कुतुब में इन ॻाल्हि जो दलील आहे। हिकिड़ा माण्हू जाहिलियाना सवाल कनि था त रोज़े में तड़ पइजी वेंदो त रोज़ो टुटी पवंदो। इहो जाहिलियानी सवाल आहे, रोज़ो कोन टुटंदो। मसइलो रोज़ेदार सिज उभरण ताईं तड़ में रहियो त रोज़ो न भॼंदो। आलमगीर में इन ॻाल्हि जो दलील आहे। मसइलो अजाया ख़्याल पचाइण सबबु या कंहिं औरत ॾे निगाह करण सबबु इंज़ाल थी पवे त रोज़ो न भॼंदो। मसइलो उल्टी सबबु रोज़ो न भॼंदो। उल्टी माण्हू करे थो त उन सां रोज़ो न भॼंदो। ॾंदनि में चणे खां नंढड़ी शइ फाथल हुई, उनखे ॻुरियाई त रोज़ो न भॼंदो। ऐं जेकॾहिं वात मां कढी पोइ खाधाई त रोज़ो भॼी पवंदो। यानी ॾंद में फथी पई, उनखे कढी ॿाहिरि पोइ खाधाई त पोइ रोज़ो भॼी पवंदो। मसइलो ॻाल्हाईंदे पिक निकिरी चपनि खे आलो कयो, जंहिंखे ॻहे छॾियई त रोज़ो न भॼंदो। मसइलो धूड़ या धूं बिना फैल वात में दाख़िल थियो त रोज़ो न भॼंदो। इन ॻाल्हि जो दलील आलमगीर किताब में मौजूदु आहे। मसइलो अखि में फुड़ो या मरहम या ॿी का दवा विझण सबबु रोज़ो न भॼंदो। इन जे मुतालिक़ काफ़ी असांजे अहले सुन्नत जा आलमनि जा मुतफ़क़ कौल रहिया आहिनि, पर असांजे साहिब मखदूम साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान इरशादुल फ़िक़्ह में दलीलनि सां ॻाल्हि कई आहे ऐं हेठियां किताबनि जा हवाला ॾिना आहिनि त अखि में फुड़ो विझण सां या मरहम विझण सां रोज़ो नथो भॼे। इन ई ॻाल्हि जो दलील पंहिंजो आलमगीर किताब में मौजूदु आहे। मसइलो टुॿी हणंदे कन में पाणी पइजी वियो त रोज़ो न भॼंदो। मसइलो गुरड़ी करण बैदि वात में आलाइण रहिजी जा चूसे छॾियई त रोज़ो न भॼंदो। मसइलो मख अंदरि हली वई त रोज़ो न भॼंदो। वात में अचानक मख हली वई त रोज़ो न भॼंदो। अॼु तव्हांखे मूं जेके शयूं रोज़े खे नथियूं भॼनि उन्हनि जो उनवान ॿुधायो त असां मुस्लमाननि खे खपे त अहले सुन्नत वारनि आलमनि खां अहिड़ा मसइला सिखूं ऐं अहिड़ा मसइला असां शेयर कयूं ॿियनि दोस्तनि ताईं त इहे मसइला असांजे अहले सुन्नत वारे माण्हुनि वटि, बुज़ुर्गनि वटि पहुचनि त उहे अॿो जो वीचारा माण्हू सिखनि। काफ़ी माण्हू दुनियावी तालीम हासिलु कनि था, पर उनखे दीनी तालीम न आहे, दीनी तालीम लाइ लाड़ो बि न आहे। त हीअ मसइला तव्हां ज़हन में रखो, ज़हन में फीड कयो, ॿुधी करे विसारियो न, इनखे यादि रखो। ऐं सुभाणे इंशाअल्लाह जेको उनवान ऐं मौज़ू हलंदो उहो इहो हलंदो त जेके शयूं रोज़े खे भञनि थियूं जंहिं बैदि रुॻो रोज़ा कज़ा कबा, उन जे मुतालिक़ इंशाअल्लाह सुभाणे तव्हांखे उनवान ॿुधाईंदुसि, उनवान ॾींदुसि। त अॼोको मौज़ू जेको तव्हांखे मूं ॿुधायो उन ई जा मसइला असांखे ज़हन में रखणु खपनि। असां मुस्लमान आहियूं, मुस्लमाननि जी खे खपे त जेके रोज़े में शयूं करणु अॼुकल्ह जेके कनि था या रोज़े में जेकी ॼाणी वाणी खाइनि था त हुन सां रोज़ो टुटियो पवे। बाक़ी जेके अणॼाण थियो वञे या तड़ पइजी वञनि या कंहिं ख़्यालात अचनि था या माण्हू कंहिं ॿाहिराड़ी जा पसगिरदा इलाइक़े जा माण्हू जेके पंहिंजो वाटनि में टुॿियूं हणनि था, उन ई जे लाइ माण्हू ॾुखियाई थियनि थी सवाल जवाब करण जे लाइ, त उन जे खे सभिनी खे आगाह थो करियां त हीअ क्लिप ॿुधी करे ऐं सभिनी मुस्लमाननि ताईं शेयर कजो। अल्लाह पाक सां सभिनी खे दीन जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।